नाज़रीन नासूर प्रोग्राम में मां या तस्वीर संदिलो ऐं मूसां गॾु आहिनि सिंध जा नाले वारा आलिम ऐं अकाबर प्रोफेसर केएस नागपाल साहब जन। अॼु असांजे प्रोग्राम जो मौज़ू जेको आहे ऐं उहा ॻाल्हि आलम आश्कार थी चुकी आहे, ख़ासि तौर ते सिंध में। त सिंध जा जेके सियासतदान आहिनि या जिन जे हथ में वाॻूं ऐं वस आहे, उहे माण्हू जेके हिन सो पैसे जे पुठियां आहिनि ऐं पैसे जा पूॼारी बणिजी चुका आहिनि। जॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे बानी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे चयो हो त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे, पर अॼुकल्ह असां ॾिसूं था त ताक़त जो सरचश्मो पैसो आहे ऐं जाॾहूं काॾहूं पैसे जी पट लॻी पई आहे। ऐं उन पैसो कमाइण जे लाइ हर इदारे में हर जाइ ते रुॻो करप्शन 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 लॻी पई आहे ऐं करप्शन जे ख़िलाफ़ वफ़ाक़ी इदारनि जे तरफ़ां वठां बि नज़र अची रही आहे। आफ़ीसुनि ते छापा बि लॻी रहिया आहिनि, गिरफ़्तारियूं बि थी रहियूं आहिनि। पर सिंध जे अंदरि सिंध जी शायदि इहा बदकिस्मती आहे त सिंध जी सियासत जे अंदरि जेको पैसे कमाइण जो ऐं अमीर थियण जो जेको रवाजु ऐं रुझान ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे, इहो ख़ासि करे हिन धरती ऐं धरती वारनि जे लाइ तमामु वॾो अलमियो आहे। ऐं अॼोकी जेका सिंध जी सूरत हाल आहे, इन जे तनाज़र में असीं अॼु जेको असीं ॻाल्हाईंदासीं त दुनिया जे अंदरि तारीख़ी तौर ते इंसान जी तरक़ी ऐं ताक़त जा कहिड़ा कहिड़ा दौर रहिया आहिनि, दुनिया कहिड़नि बुनियादनि ते तरक़ी कई आहे ऐं असांजा माण्हू ऐं असांजा जेके अॻुवान आहिनि, असांजा जेके रहबर ऐं रहनुमा आहिनि, उहे कहिड़ी शइ खे तरक़ीअ जो वसीलो बणाए रहिया आहिनि ऐं उन जे पुठियां पियल आहिनि। सो तव्हां कॉल करे सघो था, असांजो स्क्रीन ते नंबर बि अची रहियो आहे ऐं तव्हां पंहिंजे पंहिंजे सोच ऐं पंहिंजी पंहिंजी ॼाण असां सां शेयर करे सघो था ऐं असांजी टीवी जी मार्फत सिंध जे माण्हुनि सां शेयर करे सघो था। जी प्रोफेसर साहिबु, पहिरियों त तारीख़ी तौर ते इंसान जेका तरक़ी कई आहे, हिकु त अॼु जेका लुटमार सिंध जे अंदरि आहे ऐं माण्हू जेके सम्झनि था त पैसो सभु कुझु आहे, उहे इन वक़्त में ईअं मरी वेंदा जीअं हिन खां अॻु में दुनिया जे अंदरि पैसे जा पूॼारी मरंदा रहिया ऐं दुनिया जे ढेरनि जे हेठां दफ़न थींदा रहिया। पर जंहिं शइ खे बका ऐं जंहिं शइ खे जटा रही आहे दुनिया जे अंदरि, उहा अॼुतमाही जेका इंसान जी भलाई बहबूद ऐं तरक़ीअ जे लाइ जिन माण्हुनि पैसो छॾे ऐं इंसान जे लाइ हिकिड़ो राहूं रोशन कयूं तरक़ीअ जूं, हिकु पासो उहो बि आहे ऐं हिकिड़ो हिननि माण्हुनि जहिड़ो ऊंदाहो पासो बि आहे जेके दुनिया जा ढिग ढेर गॾु कयूं वेठा आहिनि ऐं उन जे हेठां मरणु चाहिनि था ऐं पंहिंजो पाण खे दफ़न पैसे हेठां कराइणु चाहिनि था। हाणे तव्हां जेका ॻाल्हि था पुछो, उहो हिकिड़ो टर्म आहे फ्यूचरोलॉजी, फ्यूचर मां निकितल टर्म फ्यूचरोलॉजी। असांजो मशहूरु फ्यूचरिस्ट जेको फ्यूचर जे मथां नज़र रखे थो, उहो आहे एल्विन टॉफलर, जंहिं 1970 में हिकिड़ो किताबु लिखियो फ्यूचर शॉक, यानी उहे शॉक्स जेके मुस्तक़बिल तव्हांखे ॾींदो। हुन इन किताब में 3 दौरनि में इंसानी तारीख़ खे, हाणे इंसानी तारीख़ ते ॻाल्हाइण लाइ मां मार्क्स खे यादि कंदुसि, जंहिं मॉडर्न कंसेप्ट ॾिनो त जेका तारीख़ आहे इहा पोरियत जे इस्तेमालु कंदड़ औज़ारनि जी तारीख़ आहे। हाणे इन डेफिनेशन खे खणी जॾहिं असां टॉफलर खे पढ़ूं था त उहो थो चए त पहिरियों जेको दौरु हो इंसान जो, जंहिंमें हू सेवेज हो ऐं जंगलनि में ज़िंदगी गुज़ारींदो, एग्रीकल्चर सां हुन उन सेवेज लाइफ खां सिविलाइज़ेशन में पेर पातो। त उन वक़्तु जेके टूल्स आहे, हर ॾांद जी गाॾी, उन खां पोइ इंसान तरक़ी कई ऐं तरक़ी कहिड़ी कई त फीथो ईजाद कयो, मशीन आई, स्टीम इंजिन आई, जंहिंजो तारीख़ में, छो त इन रफ़्तार सां इंसान पंहिंजो जेको ॿेड़नि ते सफ़र कंदा हुआ ऐं स्टीम इंजन खां पोइ उन्हनि खे पर लॻी विया, ईअं चइजे त उनखे इंडस्ट्रियल सिविलाइज़ेशन चई सघिजे थो। उन खां पोइ हिनखे पोस्ट इंडस्ट्री दौर खे सम्झणो आहे जंहिंमें असां जीऊं था। ही पोस्ट इंडस्ट्रियलिस्ट दौर आहे या इनखे असां पोस्ट मॉडर्निज़म चवंदा आहियूं, इहो वरी फिलासफ़ी जो सब्जेक्ट आहे। त हीउ जेको पोस्ट इंडस्ट्रियलिस्ट दौर आहे, इन में वॾा शॉक्स मिलनि था। ही उहे शॉक्स आहिनि जंहिं लाइ मां पंहिंजे माण्हुनि खे बि तयारु करणु चाहियां थो। हाणे ॿुधाए थो त मुंहिंजी धीअ, हे टॉफलर जी ॻाल्हि थो ॿुधायां, न्यूयॉर्क में जंहिं दुकान तां ख़रीदारी कंदी हुई, जॾहिं वेंदी हुई,
यानी महीने खां पोइ वई त उहो दुकान ई कोन हो। लिखे थो त तारीख़ बदिलजी वई। चाहियां थो सुरत सम्झ वारा माण्हू ऐं स्पेशली हुकुमराननि खे त जेके तव्हां नाला मटियो था न, इहे तारीख़ खे मस्क था कयो त रामबाग आरामबाग थी वियो। इहे मज़ाक न आहे। त लिखे थो त तारीख़ बदिलजी वियो, दुकान ई कोन हो हुते। ऐं हींअर एतिरियूं रैपिड चेंजिस, रैपिड माना तेज़ तरीन चेंजिस अचनि थियूं, जो शयूं ॾिसो जेके शार्क्स आहिनि, असां वटि मिल्कियत वारो सेंस ख़तमु थींदो थो वञे। हर शइ तव्हां वटि टेम्पररी थींदी थी वञे। एसि ताईं जो रेंट कार खां वठी रेंट वेडिंग ड्रेस ताईं हर शइ तव्हां वठी सघो था, ओनरशिप जी ज़रूरत ई न आहे। ऐं पंहिंजा गिलास ॾिसो कीअं गिलास, हर शइ जेका असां यूज़ करे तव्हां फिटी कयो। रूमाल खणंदा हुआसीं, हाणे टिशू खणूं था। इहो उहो रूमाल आहे जेको इस्तेमालु करे फिटी कयो। थिए छा थो, इहो पैसे जो राज आहे। साइंस जे तरक़ीअ जेके असांखे होस्ट ऑफ इन्वेंशन्स ॾिनियूं आहिनि, जेके नो डाउट असांजे लाइ तमामु कम जूं आहिनि, पर उन्हनि हिकिड़ा प्रॉब्लम्स असांजे अंदरि विधा आहिनि त असांजो माण्हू जेको पंहिंजे रोज़ जे कमाई मां, मुंहिंजो माण्हू सां तालुक़ु उन हारी ऐं मज़दूर सां आहे ऐं उजरत वारे पोरियत सां आहे जेको रोज़ कमाए थो अचे। इहा असांजी मेजॉरिटी सिंधियुनि जी इन जे मथां डिपेंड थी करे। हिकिड़ो कारल लाइन ते आहे, काल वठी वठूं, उनखे ॿुधूंसि। जी अदा, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? हेलो हेलो अदा, आवाज़ अचे थो असांजो तव्हां ॾे? लाइन ड्रॉप थी वई आहे शायदि। जी साईं। हा, त मां इहो पियो चवां त माण्हूअ खे पैसे जी बेइंतिहा ज़रूरत जेका हाणे हवस थी वई आहे, ऐं इन हबश में माण्हू खे अॻियां न रिश्ता रहिया आहिनि, न वैल्यूज़ रहिया आहिनि, न नंढे वॾे जी सुञाणप रही आहे। हींअर माण्हू पैसे जे लाइ हर शइ करण खां तयारु आहे, छो त हुन सम्झो आहे त ताक़त जो सरचश्मो ई पैसो आहे। जेकॾहिं सियासत ते नज़र विझंदासीं, जीअं असां फिलासफ़ी ऐं हिस्ट्री जी ॻाल्हि कई, सियासत ते नज़र वठंदासीं त जॾहिं एग्रीकल्चर दौरु माना ज़रई दौरु हो, जेको असां वटि सिंध में अञा बि आहे, उन वक़्तु वॾेरे जो हथियार पुलिस ऐं दबड़ धौंस, दादागिरी, दबंग क़िस्म जूं ॻाल्हियूं, उन सां असां राज वेठा कयूं। वरी जॾहिं इंडस्ट्री आई त इहा शइ फ्री मॉडर्न हथियारनि ते आई ऐं सियासतदाननि पंहिंजे पंहिंजे पार्टियुनि में हिकिड़ी हथियार बंदि विंग शुरू कई रखणु। हाणे अॼु हींअर जेको पाकिस्तान में असां कयूं था, उन जे पुठियां ऑपरेशन्स था हलनि। टियों नंबर दौरु जेको हुननि महसूसु कयो आहे त उहो ताक़त जो सरचश्मो पैसो आहे हिन वक़्तु। यानी माण्हुनि ते नथा यकीन करे सघो, हथियारनि ते नथा यकीन करे सघो, पैसे जे मथां यकीन था कयो, ऐं उहो पैसो तव्हांखे माण्हू बि ॾिए थो, पैसो तव्हांखे हथियार बि ॾिए थो। त नतीजे में हिकिड़ी क्रिमिनोलॉजी असां वटि अची वई आहे, जेका क्राइम खे सम्झे ऐं हींअर मोस्ट मॉडर्न शयूं जेके आहिनि, उन क्रिमिनोलॉजी खे पूरी साइंस जे तौर ते सम्झणो आहे, उन जे अमलनि खे जाचणो आहे ऐं उन जो तदारक करिणो आहे। त हींअर जेको फोकस आहे उहो सॼो पैसे जे मथां आहे, ऐं इन पैसे खे हिते रखणु ख़तरनाक आहे। लिहाज़ा ॿाहिरि मुल्कनि में पैसो ट्रांसफ़र थिए पियो ऐं असांजा इदारा जीअं नैब वग़ैरह आहे, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त असां केतिरो इन्हनि वॾियुनि मच्छियुनि खे पकिड़े सघूं था ऐं असां इनखे क्लीन करे सघूं था। दुनिया जा केतिरा मुल्क मुंहिंजे अॻियां आहिनि, नंढड़ा नंढड़ा मुल्कनि जी बि ॻाल्हि कयां त हुननि छा कयो, 1% हींअर अची बची आहे हुननि वटि अनएम्प्लॉयमेंट, 1%। ऐं पंहिंजे इन्हनि ईमानदार मेहनती ऐं हुबिल वतन ऑफिसरनि जे थ्रू इन करप्ट लीडर, जाते काथे हिस्ट्री रही आहे, ईअं न त रुगो पाकिस्तान में आहे, त हुननि करप्ट लीडर्स खे 98% हथु कयो। नतीजे में उते हींअर बेरोज़गारी, अनएम्प्लॉयमेंट, ग़रीबी 1% आहे। हाणे 1% ग़रीबी तव्हां ॿुधायो,
मां त चवंदो असां वटि 80% ग़रीबी आहे। 80% ग़रीबी न जे करे 90% जेके माण्हू आहिनि उहे करप्ट थी चुका आहिनि, जिन वटि अख़्तियार आहिनि, जिन वटि उहिदा आहिनि, जिन वटि अॻुवाणी हिकिड़ो कारल लाइन ते काल वठी वठो। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अस्सलाम वालेकुम भाई। वालेकुम सलाम अदा। दादा भाई सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। सवाल कयो, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साजिद साहब पियो ॻाल्हायां मीरपुर खां, सैयद साजिद अली शाह मीरपुर खां। जी जी शाह साहब छा चवणु चाहींदव? जेको आहे साईं हींअर माशरो जेको आहे तमामु ख़राब पियो हले। जी अदा। ऐं असांजो जेको आहे हींअर जेको आहे बेरोज़गारी जाम वधी वई आहे मुल्क में, ऐं असांजा कम अलाए छा पिया करनि। तो इन लाइ सुवाल पुछोसीं कि हाणे को मुल्क जो छा थींदो, छा कोन थींदो, इहो जेको आहे कीअं थींदो। ठीकु आहे शाह साहब, महिरबानी। इहा साॻी रड़ ऐं दाह आहे त बेरोज़गारी आहे, मुल्क जो छा थींदो? हा साईं, मुल्क जो इहो ई थींदो। जीअं मूं हींअर मिसाल पिया ॾिनो त दुनिया जे सेकेंड वर्ल्ड कंट्रीज़ जेके आहिनि उन्हनि पंहिंजो पाण खे जहिड़े नमूने में ठीकु कयो आहे, मां उन ते पिया ॻाल्हायो त थींदो तॾहिं जॾहिं असां वटि अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके इहो एहतिसाब जेको हींअर शुरू थियो आहे, दिस इज़ द बिगिनिंग, जेकर इन खे ईमानदारी सां निभायो वञे, यानी जेको असां ऑपरेशन कयूं था ऐं जेको एहतिसाब, ॿ शयूं आहिनि। मां इहे टई दौर तारीख़ जा इन करे ॿुधाया त हिकिड़ो जेको फ्यूचर शॉक आहे उन मां असां निकिरण खां असां इन लाइ मेंटली तयारु थियूं त हीअ ॿ शयूं जेकॾहिं असां कयूं त पंहिंजे हिन क्रिमिनल एक्टिविटीज़ या जेके विंग्स आहिनि इन्हनि खे ख़तमु करण खां जेको ॿई शयूं तमामु मुबारक नमूने में शुरू थी वियूं आहिनि, बशर्ते कि इहे तौड़ ताईं पहुचनि, इहे नतीजो ॾियनि। ऐं इन नतीजे जो इहो थींदो त जेका करप्शन, हा मूं ॿुधायो पए त जेका करप्शन जी मनी आहे, जेका 98% मोटाई वई आहे, उहा सभु जो सभु अवाम ते लॻाई वई आहे, जंहिंजे नतीजे में मूं चयो त 1% अनएम्प्लॉयमेंट आहे, 1% गुरबत अची बची आहे। असांजा वसीला एतिरा आहिनि त असां ॿियनि खे कर्ज़ ॾियण जे लाइक़ु आहियूं 100%। जेकॾहिं असांजा वसीला, अचो सिंध जो मिसाल वठूं, तव्हांजी गैस, तव्हांजो पेट्रोल, तव्हांजो कोयलो सिर्फ़ु ऐं सोलर एनर्जी जेका आहे, जेकर इन खे असां साइंटिफिकली यूटिलाइज़ कयूं ऐं इन जा वसीलनि जा जेके रिटर्न्स आहिनि पंहिंजे माण्हुनि खे ॾियूं त सिंध कर्ज़ ॾियण जी कंडीशन में हूंदो, रुपयो बि असांखे वठण जी ज़रूरत न आहे। कॉलर लाइन ते हिकिड़ी कॉल वठी वठूं। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अदा जाम न्यास थो ॻाल्हायां सागड़ मां। जी जाम साहब, छा तव्हां चवणु चाहींदव या पुछणु चाहींदव? मां इहो थो चवणु चाहियां साईं खे त मां इहो तव्हांजे चैनल जे तौर ते तव्हां इहो थो पुछणु चाहियां त हिन जेका कार्रवाई करे पई उहा बि स्लो थी वई आहे। ॿुधण में आयो आहे त जेको रेंजर्स खे अख़्तियार ॾिना अथनि, इन में वरी को हिननि जी अंडरटेकिंग थी आहे सिंध गवर्नमेंट खां, हुननि ते को हल्को हथु रखंदा ऐं रेंजर्स कंहिं माण्हू खे अरेस्ट न कंदी। जेके रेंजर अरेस्ट न कंदी, पुलिस त हुननि जी संदी आहे, पुलिस कंहिंखे ॿधंदी, पुलिस कंहिंखे अरेस्ट ई कोन कंदी। पोइ कीअं माण्हू एहतिसाब कीअं थींदो, कीअं गिरफ़्तार, करप्शन कीअं ख़तमु थींदी? नेब वारनि वटि कहिड़ी फोर्स आहे जेकॾहिं रेंजर्स न हलंदी, पुलिस त हिन सिंध गवर्नमेंट जी आहे, पोइ केरु ॿधंदो हिननि खे, चोरनि खे? ठीकु आहे अदा, तमामु अहम सुवाल आहे प्रोफेसर साहिबु। त रेंजर्स जा जेके अख़्तियार, हिकिड़ी रिपोर्ट छपी आहे त जेको महीने जा अख़्तियार न अथऊं उहे बि सिर्फ़ु कराची लाइ न अथऊं, ऐं सॼी सिंध में जेके ॾोहारनि जे ख़िलाफ़ु रेंजर्स कार्रवायूं करे पई, सिंध जे माण्हुनि में हिकिड़ी उमेद पैदा थी। अॼु ख़बर छपी आहे त सिजावल जो जेको डायरेक्टर आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो, उहो करप्शन जे इल्ज़ाम में ॿधो अथऊं। होॾे शिकारपुर में जेको स्टोर कीपर आहे उहो ॿधो अथऊं। MS ते केस दाख़िल कयो वियो आहे। नेब जी कार्रवाई हिकिड़ी सिंध जे अंदरि उमेद पैदा कई आहे, ऐं हुननि में ख़ौफ़ ऐं हुननि में जेका तव्हां जेको बि लफ़्ज़ ॾियणु चाहियो त उहा भाॼ जेका पई आहे, करप्ट जेके माण्हू आहिनि उहे नथा चाहिनि त अहिड़े क़िस्म जो एहसाब जो अमल शुरू थिए। TMA जी सॼी करप्ट आहे, TMO ॿधजनि था, उहे वॾियुनि मशीनुनि जे मथां बीहनि था, ऐं उहो सॼो जो सॼो सिलसिलो जीअं तव्हां चओ पिया धन ऐं दौलत सिंध जी ॿाहिरीं दुनिया ॾांहुं मुंतक़िल पई थिए। ऐं हीअ माण्हू जेसिताईं जेलनि में मुंतक़िल न थींदा ऐं एहसाब जीअं हिन सांगड़ खां फ़ोन आई आहे न थींदो, तेसीं ताईं सिंध नई न ठहंदी। ॿियो कॉलर बि लाइन ते आहे, कॉल वठी वठो, हिन जो जवाबु ॾिजे। हा पोइ गॾाए जवाबु ॾियूं त कॉल होल्ड जेकॾहिं कराइजी त ग़रीब आहे हुनजा यूनिट किरी पवंदा। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो?
अस्सलाम वालेकुम तस्वीर साहब, मां मोरे खां पियो ॻाल्हायां, समी कलोड़ो। कलोड़ा साहिब छा तव्हां चवणु चाहींदव? साईं असां इहो था चऊं त ही सिंध जो आवाम केसिताईं लोड़ींदो रहंदो? बेरोज़गारी, बदनामी, ही जेके चूंडियल असांजा नुमाइंदा आहिनि, न रोड था ठहनि, न साईं जेको आहे सो मेरिट ते नौकिरियूं आहिनि, ऐं न को सिंध में सिधो कानून आहे। इहो केसिताईं सिंध जो आवाम केसिताईं लोड़ींदो रहंदो सर? अदा जेसिताईं सिंध जो आवाम पूरी तरह उथंदो न, सुजाग न थींदो। ठीकु आहे, कलोड़ो साहब ऐं उॾजाम साहब जो सवाल साॻियो ई आहे, तव्हांजे करे जवाब हिनखे जवाबु ॾियणु पसंदि कंदुसि ऐं तमामु जेतिरी सम्झ आहे उन मुताबिक़। तव्हां इहो ॾिठो त रेंजर्स जा अख़्तियार ही मोटाइनि न पिया आख़िरी लम्हे ताईं, ऐं इहो चयो वियो त निसार बार बार फ़ोन कई, पोइ आसिफ़ साहब सां इन्हनि ॻाल्हायो ऐं पोइ 4 महीना न, पहिरीं इंडेफिनेट ख़बर हुई त इंडेफिनेट मुदे ताईं, पोइ चऊं 4 महीना, पोइ 1 महीनो। हाणे इहो छो थियो? सॼे मुल्क जे अवाम, ख़ासि करे सिंध जे ऐं पंजाब जे सभिनी खे, तव्हां टीवियुनि ते ॿुधंदा हूंदव, मां बि ॿुधां थो, सभिनी पंहिंजो ज़ोर लॻायो, सभिनी MNAs MPs, छो त इंटरव्यू अचनि पिया तव्हांजे टीवी ते, सभिनी टीवियुनि ते, त बाबा न, हींअर सिंध में रेंजर्स जी ज़रूरत आहे, हुन खां न खसियो। मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त असांजो अवाम, असां पाण जेसि ताईं ॿाहिरि न निकिरंदासीं, अहिड़ो दॿाउ न क्रिएट कंदासीं, सोसाइटीज़ हुजनि, छो त करप्शन हींअर असांजे रॻुनि में गिरी वई आहे। साकिब सुमरो साहब बग़ैर इमिग्रेशन जे भॼी वियो। ॿियो हिकिड़ो भॻो पियो वञेव, जंहिंखे एयरपोर्ट इजाज़त न ॾिनी आहे, त माना हेपाटाइटिस C जो इलाज करणु ॿाहिरि मुल्क थो वञे। बाक़ी हे छा लाइ हेपाटाइटिस कंट्रोल प्रोग्राम वज़ीर आला जो आहे, तव्हां हितां करायो न, तव्हां आगा खान मां करायो इलाज, तव्हां इलाज ॿाहिरनि मुल्कनि मां करायो। असांजो माण्हू गोरी न मिलण जे करे सरकारी अस्पताल जूं दवाऊं खपायो, उहो मरी वञे, ऐं तव्हां इलाज जे लाइ मामूली बीमारियुनि लाइ तव्हां ॿाहिरि था वञो पिया। 80% माण्हुनि खे पीअण जो पाणी कोन्हे, जंहिंजे करे बीमारियूं थियनि थियूं। माण्हू सेंखियो पीअनि था वेठा, माण्हू ज़हर वेठा था पीअनि। हिकिड़ो कॉलर लाइन ते प्रोफेसर कॉल वठो जी। अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? सर अब्दुल हसीस दर्स ॻाल्हायां थो, पुंडरी खां। जी अदा, छा चवणु चाहींदव? साईं मुंहिंजो मौज़ूअ जे हवाले सां ई तव्हां सां हिकु शइ डिस्कस करणी आहे त असां वटि ही सॼो जेको बहिरान आहे, ही तरबियत जो मुआशिरे में जेको फुक़दान आहे उहो आहे। यानी असां वटि जेकॾहिं ॿार खे ग्रास रूट लेवल ते इहो सेखारियो थो वञे त बाबा तोखे डॉक्टर थियणो आहे, इंजीनियर थियणो आहे, ऑफिसर थियणो आहे, वॾो माण्हू थियणो आहे, पर इहो नथो सेखारियो वञे त तव्हांखे सुठो इंसान थियणो आहे या इंसानियत जी ख़िदमत करणी आहे, या इन हवाले सां हिकिड़ो तरबियत जी जेका आहे उहा वॾी खोट ॾिठी वई आहे। ऐं ॿी जेका शइ आहे उहा इहा आहे त असां जेकी मिडल क्लास असांजो आहे, उन जो हिकिड़ो वॾो रोल आहे हिन सॼे बहिरान में। असांजो जेको मिडल क्लास जो माण्हू आहे उहो सोचे थो त आऊं बसि हीअं जेको आहे सो पलक ते झपकते में आऊं तरक़ीअ जी सीढ़ियूं पार करे वञा, महिनत न करियां ऐं शॉर्टकट तलाश थो करे। उनजो रिज़ल्ट इहो आहे त असां बहिराननि जे वर चढ़ी विया आहियूं। ठीकु आहे दादा, महिरबानी। तव्हांखे जवाबु असां ॾियूं था, पर हिकिड़ो इशारो थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढी साही जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में असीं वरी हाज़िर आहियूं। प्रोफेसर साहब, कुनरी खां जेको नौजवान जो हिकिड़ो सुवाल हुयो, उनजो जवाबु ॾियणो आहे, उनखां पोइ अॻिते हलणो आहे। हा, असांजे ॿिए सेगमेंट जो जेको टॉपिक हुयो उहो इहो त अॼु जी सिंध, अॼु जी दुनिया, अॼु जो मुआशिरो ॾेखाव, ठाह ठूह ऐं ॿिचा पढ़ाई, दोलाब ऐं दोखे जो शिकार आहे। छो? ही करप्शन उनजो हिकिड़ो पहलू आहे। अॻे भला माण्हू ईमानदार हूंदा ऐं मेहनती हूंदा, ऐं रिश्वत खे शर्म सम्झो वेंदो, गुनाह अज़ीम सम्झो वेंदो। जेकॾहिं को वठंदो हो त उहो सोसाइटी में इंतिहाई शर्मसार थींदो, लिकाईंदो हो। अॼु त टेबल जे मथां घुरियो थो वञे, सिधो चए थो त ब्रीफ केस असांखे करोड़ जी ॾियो, पोइ ही नौकिरी मिलंदी। ऐं ही ख़ुदि क़ुरान जो पैगाम जेको आहे, जीअं क़ुरान में चयल आहे, अल राशी व मुर्तशी कला फिला, इहे रिश्वत ॾींदड़ ऐं वठंदड़ ॿई जहनम ई, हिननि जहनम करे छॾियो आहे सिंध खे। जॾहिं हिननि जहनम ई हिकिड़ो अमल शुरू कयो आहे, जंहिंजे करे सिंध हिकिड़ो जहनम जहिड़ो ॾेख ॾेई रही आहे। हींअर जेका सिचुएशन आहे उहा जहनम जहिड़ी आहे त रिश्वत ॾिनी थी वञे ऐं रिश्वत वरिती थी वञे। अधे जेको सुवाल पुछो उहो बुनियादी इन जो जवाबु आहे त असांजो मुआशिरो ईअं छो थो टुटे
छा लाइ त असां वटि अख़लाक़ी इक़दार टोड़िया विया आहिनि। हींअर असांजे कोर्सिस में सिलेबस में टीचर्स वटि ख़ुशि अख़लाक़ी तहज़ीब ऐं वॾनि जा एतिराम ऐं ॿारनि सां प्यार ऐं माण्हूअ जी हिकु जहिड़ाई। अॻे असांखे समाजी अभ्यास में भॻवानु कृष्ण ते, गुरु नानक ते, हज़रत ईसा ते, महात्मा बुद्ध ते लेसन्स पढ़ाया वेंदा। इन्ही करे त असां वटि एतिराम पैदा थींदो, हिक ॿिए जे लाइ प्यार ऐं इज़त पैदा थींदी। हींअर नतीजो इहो आहे त हिकिड़े शइ ते फोकस करणु ऐं उन जा नतीजा इहे था निकिरनि त असां हिकिड़े इस्लाम जे लिहाज़ खां बि हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु नथा थी सघूं ऐं सर्टिफिकेट ऐं फ़तवाऊं जारी था कयूं। त हिन चेंज खे असांखे चेंज करिणो पवंदो, पंहिंजी सोच खे, पंहिंजी सिलेबस खे। ॿार मुस्तक़बिल जो विरसो आहिनि, सरमायो आहिनि, जेको असां उन्हनि खे सेखारींदासीं उहो असांखे ॾींदा न साईं। तव्हांजो बाटी चाढ़ियो था त बाटी में जेका दाल विझंदव त प्लेट में दाल निकिरंदी, जेको पोखबो सो लुणबो जीअं चइबो आहे। हिकिड़ो कॉलर लाइन ते असां काल वठूं। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? बशीर अहमद भट्टी से लाड़काणे खां। जी बशीर भट्टी साहब, छा पुछणु चाहींदो, छा ॿुधाइणु चाहींदो? साईं छा ॿुधायूं, टाइम मुख़्तसर आहे, तमामु घणो कुझु सिंध यतीम थी चुकी आहे ऐं जेको कुझु तव्हां माण्हू खां ॿुधो पिया ऐं इन्हनि ते फौरी तौर ते एक्शन खणो, करप्शन थिए थी, पर इन्हनि जो एतिज़ाम पोइ फौरी तौर ते छो नथो थिए? इहो वरी बि हिनखे टाइम ॾियणो थो वञे, साॻी इलाइक़ो साॻाई चुग ऐं फौरी तौर ते जेको आहे न हिननि जो एहसासु कयो वञे ताकी आवाम ॿुधे। सिंध बाबुल इस्लाम आहे, सभिनी मसइलनि जो शिकार आहे ऐं तव्हां ॾिसो त सिंध में थर में कोयलो आहे, उनजी केॾी क़ीमत आहे ऐं अलहमदिल्ला असांजी सिंध दुबई खां वधीक जेकॾहिं माली हिसाब सां साबित थींदी, जेकॾहिं हिते सही तरीक़े सां अमल कयो वञे, अवाम ख़ुशहाल थींदो। आख़िर इहो कॾहिं जेको आहे सो ग़रीब अवाम सुख जो साह खणंदो। महिरबानी। असांखे ॾाढी ख़ुशी। लाड़काणे खां, लाड़काणो अहम शहर आहे ऐं लाड़काणो पैकेज जा 9 अरब रुपया कीअं खुर्द बुर्द थिया आहिनि, उहो बि केस नेब वटि आहे, उनजी बि जांच थींदी। लाड़काणो खंडर आहे ऐं भट्टी साहब जेका ॻाल्हि ॿुधाई आहे त सिंध यतीम थी चुकी आहे। बेशक हाणे 9 खरबनि मां तव्हां हिकिड़ो अरब त लाड़काणे ते हणो, सिर्फ़ु लाड़काणे जी शक्ल बदिलजी वेंदी। 9 अरब रुपया, 9 अरब रुपया। ॿिया त फंड अलाए केॾा आहिनि, हूअं बि वज़ीर आला जा फंड, MNA जा, MPS जा, वज़ीरनि जा, लाड़काणे लाइ स्पेशल ग्रांटूं जेके अचनि थियूं। लाड़काणो खंडर आहे, लाड़काणो गटर आहे। मूं तव्हांखे ॿुधायो न त अच्छा अॼु तमामु ॾुख जी ॻाल्हि त अॼु मां 2 ख़ुदकशियूं पढ़ी आयो आहियां। गुरबत जे करे, बेरोज़गारी जे करे तंग थी करे 2 ॼणनि ख़ुदकशी कई आहे। त ही जेके शयूं असां सां थियनि थियूं पियूं उहो सिर्फ़ु उनजो सबबु करप्शन आहे। मूं चयो त असांजी हीअ धरती ग़रीब न आहे, त इहे पैसा जीअं मुख़्तलिफ़ कंट्रीज़ जो मां ज़िक्र कयो त उन्हनि पंहिंजा पैसा मोटाए अवाम ते हणनि, छो त पैसा अवाम जा आहिनि। हिकिड़ो अरब रुपयो लाड़काणे ते तव्हां ख़र्चु करे ॾिसो त रोड, रस्ता, शयूं एतिरियूं सुधरी वेंदियूं। ख़र्च कया अथऊं हिननि, हे ख़र्च करे छॾिया अथऊं, सम्झो था न साईं। उहे ख़र्च कहिड़े नमूने सां ख़र्च करणु खपनि, इहो हिननि खे सम्झाइणो आहे। मां उहो थो अर्ज़ु कयां न त तव्हांखे मूं मिसाल ॾिनो त शहदादकोट में पब्लिक स्कूल ठहे पियो जंहिं ते 80 करोड़ रुपया ख़र्च थी विया आहिनि। कहिड़ो ठहियो आहे? उनजो बुनियादु पियो आहे। त हाणे 80 करोड़नि में तव्हां रुगो बुनियादु था विझो हिकिड़े स्कूल जो त 80 करोड़ थो चवां, लख नथो चवां। त हाणे अहिड़े नमूने में 9 अरब लाड़काणे ते ख़र्च थी विया न साईं। बिल्कुलु नेब अॼुकल्ह मुतहरिक आहे ऐं हिकिड़ो कालर लाइन ते आहे, काल वठी वठूं। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? भाई ममताज़ उनड़ थो ॻाल्हायां हैदराबाद मां। जी उनड़ साहब छा पुछणु चाहींदो तव्हां? सर मां इहो थो चवां त नेब खे अख़्तियार घटाए छॾिया अथनि, अलाए छा कयो त नेब वारा ॾिसनि ई कोन था। त हिते हींअर हैदराबाद जी हालत आहे त ईद मथां आहे, वाधूवा रोड जेको बहितरीन रोड ठहियल आहे, उन ते वरी फुट पथर विझी उनजो बेड़ो ॿोड़े छॾियो अथनि। माण्हू वीचारा परेशान आहिनि, रुगो फंड खपाइण जे लाइ, पैसा ख़तमु करण जे लाइ इहो सॼो पिया था कनि। त इन्हनि खां केरु पुछे ई कोन थो। सरेआम हैदराबाद सिंध जो 2 नंबर शहर आहे, उते नेब केॾां वई आहे, FIA केॾां वई आहे, छो नथा इन्हनि खां पुछनि त बाबा हीउ जेको सुठो रोड ठहे पियो उनखे ड्राए ऐं धूड़ करे छॾियो अथनि सॼे शहर खे। माण्हुनि खे रोज़नि में ईद में परेशान करे छॾियो अथनि, रोड बंदि करे छॾिया अथनि। त जेके रोड टुटियल आहिनि उहे ठाही कोन था, ठहियल रोड खे तोड़े वरी उन ते माण्हुनि खे परेशान पिया था कनि।
सभु इदारा सुठा था न, नेब वारा बि कोन था पुछनि पिया हिननि खां। असांखे त लॻे थो त नेब वारा हिनखे छा छॾे था ॾियनि, हिनखे नथा चवनि, रुगो केस दाख़िल कंदा ॿधनि न, जेसीं ॿधंदा न जेको आहे इदारे जो आहे उहो जेसीं उन सीट तां हटंदो न, अरेस्ट न थींदो त हेठां स्टाफ कीअं हुनजे ख़िलाफ़ सबूत ॾींदो? हाँ वेरी ठीकु आहे, उन सां महिरबानी, हीअ तमामु अहम ॻाल्हि आहे त नेब ॿधे थी, नेब पैसा वठी हुननि खां करप्शन जे लुटियल पैसनि मां वरी हुनखे छॾे बि अचे थी, जीअं इहो हिन जो ठटे वारो सिजावल वारो जेको छॾियो ऐं सेवण वारो TMO जेको आहे उहो बि ईअं आज़ादु थियो। त तंहिंजे करे कुझु तजदे निगारनि ऐं तफ़सील निगारनि इहो चयो आहे त जेके बि इन ॾोह जा ॾोहारी आहिनि, जेके बि करप्शन में मुलविस आहिनि, उन्हनि खे फायूं ते चाढ़ियो वञे, अहिड़ी सज़ा सख़्तु ॾिनी वञे त जीअं केरु सुभाणे अहिड़ी करप्शन न करे सघे। मुमताज़ उनड़ जे सुवाल जो जवाबु ॾियणो आहे, पर हिकिड़ो ॿियो कॉलर बि अची वियो आहे, कॉल वठनि त ॿ गॾियल सुवाल जा जवाबु ॾियूं। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साईं सलाम वालेकुम, मां सी गुलाम अहमद कराची खां पियो ॻाल्हायां। जी गुलाम अहमद साईं हिकिड़ी मुख़्तसिर मां इहा ॻाल्हि कंदुसि त हिन पंहिंजे सिंध में 4 क़ौमुनि जेको आहे उहो असांजी ॿोड़ी ॿेड़े छॾी आहे। जेसीं ताईं इन्हनि खे गिरफ़्तार या इन्हनि खां पैसा न वरिता वेंदा तेसीं ताईं सिंध सुधरंदी कोन। नंबर 1 शाह, नंबर 2 ज़रदारी, नंबर 3 माफ़ कजो नागपाल साहब जेके हींअर 4 मिनिस्टर रखियो वेठो आहे, गोपाल चंद अलाए छा नालो आहे, ऐं नंबर 4 मुहाजिर। वाई नॉट? इन्हनि ठीकु आहे अदा महिरबानी। चाहे त बिरादरियूं जेके हिन सो उन में त बिरादरियुनि जो ॾोह कोन्हे को, हिकिड़ो फ़र्द आहे जंहिं वटि ताक़त आहे या उहो सम्झे थो त मूं वटि सभु कुझु आहे, जंहिंजे करे हीअ सॼी जेको आहे हीअ तस्वीर जेका सिंध जी आहे। बिल्कुलु, हाणे इन जो हल ईअं नाहे अदा। मां इहो अर्ज़ु कयां त जीअं जागीरदार ज़माने में असां वॾेरे खे मारे छॾींदासीं या हिकिड़े करप्ट माण्हू खे मारे छॾियो, हिकिड़े जीअं हिंदुस्तान जी आज़ादी में कमिश्नर खे मारे छॾियो, DC खे मारे छॾियो, त इहो को हल न आहे। उन जी जॻह ते ॿियो अची वेंदो, छो त हीउ सिस्टम जेसि ताईं न बदिलबो आहे अदा, जेसि ताईं हीअ जेका करप्शन ख़ुदि न ख़तमु कबी, पोइ उहो ज़रदारी वठे, उहो गोपाल वठे, उहो मक्सी वठे, ज़ातियुनि सां कोई फ़र्क़ु नथो पए। हिन सिस्टम खे असांखे ड्राहिणो पवंदो। रिज़ल्ट ओरिएंटेड एहतिसाब घुरिजे, याने जेको तव्हां माण्हू खे पकड़ियो था उहे पैसा अवाम जे ख़ज़ाने में अवाम जे तरक़ीअ ते इस्तेमालु थियनि। पहिरें कॉलर ते जेका हैदराबाद जी ॻाल्हि कई, मां ॻाल्हि कयां त कराची, सखर, लाड़काणो, हैदराबाद या सिंध जो को बि शहर, मां हींअर सखर मां आहियां, वाधू आहे त मां हींअर गुज़री आयो आहियां सचल ते पेपर पढ़ण खां पोइ मोटां पियो, त उते बिल्कुलु पथरीलियूं जेका सो रोड फिटी करे बिजरी हलिया था वञनि। वरी रोडी ऐं सखर वियुमि त उते बंद रोड जहिड़ो लंबो जेको रोड आहे उहो रुगो कारपेट थियल आहे, माना हेठां बजरी विधल न आहे, रुगो सीमेंट विझाए। हाणे ही त वॾा शहर आहिनि, नंढनि शहरनि जी छा हालत हूंदी? जेकॾहिं सखर जहिड़े शहर में अखियुनि सां ॾिसी आया रुगो कारपेट करे छॾियो अथऊं। हाणे हिकिड़ो मींहुं रुगो पए उहो कारपेट सॼो उखड़ी वेंदो, मथां जेको कारो डांबर पियो आहे, न हुन में वारी न रेत, डांबर किथे आहे साईं? उहो डीज़ल आहे, सड़ियल डीज़ल हलंदा, ॻोठनि में ईअं ठाहियो माल मथां घुमे थो, खुर अंदरि हलिया था वञनि, रोड आहिनि। बिल्कुलु, दादा इहो असांजो करप्शन जो नतीजो आहे, असांजी तक़दीर न आहे करप्शन ऐं उन जो एहतिसाब न थियण। जेकॾहिं चीन में करप्ट वज़ीरनि खे फाहियूं अचनि थियूं त हिते जेल छो न वञनि? तव्हांखे यादि आहे त नवाज़ शरीफ़ जेको पैगाम मोकिलियो सिंध सरकार ॾे त पंहिंजनि वज़ीरनि, करप्ट वज़ीरनि ऐं कामरनि खे साइड ते कयो, मथां सुभाणे ईअं न थिए। KPK में कल्ह ॿधा अथऊं, सिटिंग वज़ीर जेको मादनियात जो आहे ज़ियाउल्लाह आफ़रीदी, उनखे ॿधो अथऊं, अॻूणो वज़ीर पीपल्स पार्टी उहो ॿधो अथऊं, सेक्रेटरी ॿधो अथऊं, कमिश्नर ॿधो अथऊं। ऐं सिंध में जेकॾहिं 2-3 वज़ीर ॿधिजी वञनि, 2-3 कमिश्नर, 2-3 DC ऐं 2-3 अहम कामोरा ॿधिजनि त ज़रूरु ॿिया रुकजंदा ऐं अवाम हिकिड़ो सरहो थींदो। हिकिड़ो ॿियो कॉलर बि लाइन ते हार्डली एप्रिशिएट दिस एक्शन बट देयर शुड बी रिजल्ट। ऐं सिंध में बि अहिड़ो इस्तेमालु थियणु खपे। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? मां मिठी खां पियो ॻाल्हायां। जी अदा। हा सर, तव्हां हीअं सुवालु पुछो, इंसान जॾहिं हिते आयो आहे त खणी त कुझु कोन आयो आहे, हिते करप्शन कनि था, माल ठाहींदा, बेचता थियंदा, पोइ हिन मां फ़ाइदो कहिड़ो अहिड़ी दौलत मां? अदा इहा तव्हांजी जेका ॻाल्हि आहे न, इहो सॼी सिंध जो फ़िलसफ़ो आहे जंहिंखे असां तसौफ़ चऊं था। जेकॾहिं इहो माण्हू खे सम्झ में अची वञे त तूं खणी छा वेंदे ऐं घणो वक़्तु जीअंदे, ॻाल्हि तमामु नंढड़ी आहे, पर माण्हू जी हबश ऐं जेका हवस आहे न, उहा इहो सोचणु
जी ज़रूरत महसूसु नथी करे। जॾहिं त जेके चवनि था असां ॿारनि लाइ था जमा कयूं, उन्हनि खे अहिड़ो बुरी तरह उॾायो वियो आहे, करोड़पति कखपति थी विया आहिनि। सो हीअ ॻाल्हि जेकॾहिं सम्झ में अचे त माण्हू हथे ख़ाली आयो हथे ख़ाली वेंदो, तोखे पंहिंजे जीअण खां जेतिरी पैसनि जी ज़रूरत आहे उहो तूं इस्तेमालु कर, पर अरबनि ऐं खरबनि जी ऐं डॉलर्स ऐं यूरो जी शक्ल में जेके पैसा असां रखूं था उहे पैसा त हिते पिया हूंदा, पर हाणे इहा सम्झ जो अची वञे उन में खोड़ भेरा मूं ॻाल्हायो आहे। इहो त असांजो सब्जेक्ट आहे त सॼी तारीख़ खोले ॾिसो भला, फ़रऊन आयो, कारून आयो, सिकंदर आयो, हितां जा जेके काह करण सिंध जे मथां रुॻो काहूं थियूं उहे सभु ख़तमु आहिनि, मिटी आहिनि, क़बरुनि में पिया आहिनि। हीअ ठटे जे मथां मकली वञी ॾिसो, छा दुनिया जो एशिया जो वॾो में वॾो क़ब्रिस्तान आहे, पर माण्हू सिखे न जॾहिं, इबरत ई नथी लॻे न माण्हू खे। इन करे चवंदा आहिनि त हिकिड़ो ॾींहुं इस्पताल में वञो ऐं हिकिड़ो ॾींहुं क़ब्रिस्तान में वञो त तव्हांजे अंदरि दर्द पैदा थिए, तव्हां इंसानु थियो। पर असां वटि कमु ई सफ़ा उल्टो आहे, असां सिर्फ़ु ॾेखार जूं ॻाल्हियूं कयूं था, पोइ असां उन में समाज हुजे, मज़हब हुजे, सोसाइटी जो उथवे जा तरीक़ा हुजनि, असां पंहिंजो पाण खे हिकिड़े दोलाब में, हिकिड़े दोखे में, हिकिड़े कूड़ी वॾाई में, कूड़ी ऐं ॿियो बहरूपी जेको असां लिखियो आहे, जी। ॿ रूप जेके माण्हूअ जा आहिनि, पंहिंजनि माण्हुनि जॾहिं वोट लाइ वञनि था उते हिकिड़ो ॿियो रूप आहे, जॾहिं शहर में अचनि था उते हुननि जो ॿियो रूप आहे। हिकिड़ो कॉलर लाइन ते आहे, कॉलर खां पुछूं। जी अदा, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नबी जमाली शहजादकोट खां। जी जमाली साहब, साईं अरंदा त करप्शन ॾाढी वधी वई आहे सिंध में। उहा आहे, उन में को बि वधा न आहे। पीएमए खे पकड़नि था, छॾे था ॾियनि, जेके बि पीएमए हिजावल वारा जीअं पीएमए पता हिननि खे छॾे ॾिनो था। ॿियो अॻिते अञा कुझु पुछणु चाहींदव जमाली साहब? नसर बस्ती आहे, इन नासूर खे जाम छॾाई वञे। हा, नासूर त वॾा आहिनि। उन्हनि करप्शन वारो जेको एंटी करप्शन वारो वज़ीर आहे उन चयो आहे त करप्शन नासूर बणिजी वई आहे। तुंहिंजी 7 साल हुकूमत छा कयो, तुंहिंजे खाते छा कयो आहे? जॾहिं हिन एंटी करप्शन खाते न कयो आहे कुझु, तॾहिं नेब कार्रवाई बि करे, FI कार्रवाई बि करे। सही, इन खे तोड़ ते सिर्फ़ु पहुचायो वञे। मां जीअं चयो त मां पंहिंजे दिलि सां इन खे एप्रिशिएट थो कयां जेके अमल कया वञनि, पर जेसि ताईं इहे रिज़ल्ट ओरिएंटेड न आहिनि, जेसि ताईं इहो खसियल पैसो वापसि अवाम जे ट्रेजरी में नथो अचे, जंहिंमां अवाम जे तरक़ीअ जा कम नथा थियनि, उन्हनि खे तालीम, सिहत ख़ासि करे इन जूं सहूलियतूं नथियूं मिलनि ऐं रोड रस्ता ऐं इस्पतालूं नथियूं ठहनि, तेसि ताईं माण्हूअ जो को हल न आहे। माण्हूअ जी बेरोज़गारी ख़तमु कयो, माण्हूअ जे ज़रूरतमंद जेके शयूं आहिनि रोज़मरह जूं, उहे उनखे एतिरे आसानी सां मुहैया थी सघनि जंहिंमां उहो पंहिंजे बच्चनि जो पेट पाले सघे घटि में घटि। हाणे हीअ जेका शइ मां घुर थो कयां इहा सफ़ा मिनिमम आहे, हीअ वेलफेयर न आहे, हीअ इंसानी हयातीअ जो जियापे जो सबबु आहे। वेलफेयर स्टेट त हर शइ में तव्हां कमु ई न कयो तव्हांजे घर पैसा मिलंदा, त उन लाइ असां कोन था तलबियूं, असां रुॻो इहो तलबियूं था त जेके पैसा असां खां तव्हां टैक्स जी सूरत में वठो था उहे तव्हां बि खणो, पर असांखे बि त ॾियो न। असांजे एतिरो ॾियो जीअं असां जी सघूं। ग़रीब खे जे वात मां गिरह जेको खसियो था, जंहिंजे करे हू ख़ुदकशी थो करे, दिस इज़ अनबेरेबल, टोटली अनबेरेबल। बच्चनि खे ज़हर ॾियणु, बच्चनि खे खणी दरिया में फिटी करणु, या हिकिड़ी कमोडिटी वांगुरु विकिणणु ॿारनि खे, ख़ुदकशियूं करणु। ऐं ॿियो हे जेके माण्हू ख्वार पिया थियनि, जेके माण्हू ॾिसो पिया बैंकुनि जा मैनेजर कमीशन वेठा वठनि, ॿाहिरि एजेंट वेठा वठनि, रोज़ अख़बारुनि में ख़बरुनि थी अचे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी अहिड़ी भींग करे छॾी अथऊं जंहिंमें FIA अची ऐं डायरेक्टर खे ॿधो आहे। हाणे इहे मैनेजर ॿधजनि, इहे एजेंट ऐं वाठा जेके उते वेठा आहिनि 1000 खां 1500 रुपया हिकु माइक वेचारी खां वठनि था, ॾींहं ते अलॻि उहो सड़नि थियूं, इलाजूं अलॻि थियनि थियूं, पैसा ॾियनि था। ऐं हुकूमत अलाए कहिड़े मसरूफ़ियत में लॻी पई आहे, रोज़ ख़बरूं, रोज़ एहतजाज, कंहिं शइ जो नोटिस न पियो थिए। हिकिड़ो कॉलर लाइन ते कॉल वठूं, पोइ वरी तव्हां हिन ते ज़रूरु रोशनी विझो हिन अंधेरे ते। जी अदा, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? हलो, हा, लाइन कटिजी वई आहे साईं। सो ही अंधेर जेको आहे, हिन अंधेर खे हिकिड़ी चिणग जी ज़रूरत आहे, जेका चिणग हिन में हिकिड़ो उलाव पैदा करे, हिनखे साड़े बि ऐं हिकु अहिड़ी रोशनी प्रामी अथसि अनबाउंड जहिड़ी आणे, जंहिंमां हीअ समाज तरक़ीअ ते ऐं तरक़ीअ जी राह ते अॻिते वधणु शुरू करे। हाणे जीअं
अधे वॾे ॾुख जी ॻाल्हि कई जवाली शरादकोट मां त साईं हाणे इन्ही लफ़्ज़नि में केतिरी तकलीफ़ आहे साईं करप्शन ॾाढी वधी वई बस वो ॿिया लफ़्ज़ आहिनि ई कोन करप्शन वधी वई आहे यानी जाॾे काॾे corruption- करप्शन जो राग आहे जाॾे काॾे वारी जेका ॻाल्हि आहे न हिकिड़ो दफ़्तर हुजे न जंहिंमें करप्शन हुजे त उन खे पकड़िजे ही हर हंधि हर शइ में एतिरी करप्शन आहे मूं इन बेनज़ीर इनकम सपोर्ट जे कार्ड ते गुज़िरियल दफ़े बि ॻाल्हायो त शहदादकोट में 6 ॾींहंनि खां मुसलसिल मायूं वीचारियूं अलाए कहिड़िनि ॿारड़नि मां कहिड़े तरीक़े सां साईं जिथे किथे हिकिड़े बाकराणी में फोटोग्राफर और प्रेस जो फोटो कढी एजेंटनि जा अख़बार में आहे ॿिए ॾींहं ते उन्हनि एजेंटनि जी कैमरा भॻी आहे हुन एनसी दाख़िल कराई आहे DIG ॾे वियो आहे उन्हनि एजेंटनि ते एक्शन नथो थिए हिकिड़ो कॉलर आहे कॉल वठी वठो जी अदा केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो साईं अस्सलाम वालेकुम साईं मुमताज़ अली पियो ॻाल्हायां हैदराबाद खां जी ममता साहब साईं कहिड़ा हाल सबका पहिरीं त सिंध TV खे इन जेको प्रोग्राम हुन जो ॾाढो बहितरीनु प्रोग्राम असां नौजवान जे हवाले सां ऐं साईं साहिब जी जेके एडवाइस हूंदियूं जेके ॻाल्हियूं हूंदियूं असांखे ॾाढियूं सुठियूं लॻंदियूं अॼुकल्ह जो सभु नौजवान नस्ल जे हवाले सां हिकिड़ो सवाल पुछणु चाहिंदुसि साईं जिन खां जी अॼुकल्ह जे नौजवान नस्ल में नफ़्सा नफ़्सी ऐं पैसे जी जेका आहे सहायता जेका थींदी वञे थी उनजे लाइ जेके आहिनि उहे बुरा कम करण लाइ तयारु थी वेंदा हलिया आहिनि करप्शन पसंदि आहिनि उहे पढ़े लिखियल नौजवान उन्हनि में अची वेंदो आहे त सर इहो मुआशिरे जो असरु आहे या पूरो ग्लोबल जेका असांजी जेका पूरी वर्ल्ड जो जेको थिए पियो जेका असां हिकिड़े मर्ज थी चुका आहियूं हिकिड़े लिमिटेड हिन में एरिया में छा उहो असरु आहे हा अदा महिरबानी तव्हां सवालु कयो अदा हाणे सॼी दुनिया जो नौजवान ईअं न आहे मां इहा ॻाल्हि मञण खां तयारु न आहियां असां वटि सधड़िया बिचापड़ा ॿहरूपिया माण्हू आहिनि जंहिंजो असरु जवाननि ते ज़रूरु पए थो असांजा ग़लति कोर्सिस आहिनि असांजी हबश हदूं टपी वई आहे त जेको नौजवान आहे न ॿार खां वठी वॾे ताईं हिकिड़ो टर्म आहे जेको कुदरत जे तरफ़ां रखियलु आहे ॿार में उहो आहे मिमिक्री माना जीअं ॿिया कनि था जीअं माण्हू ॾिसे थो नेचुरल आहे उहो ई माण्हू करे थो हींअर असां वटि तरक़ीअ जो सवलो तरीक़ो आहे रिश्वत शॉर्टकट कापी मूंखे वॾो त अफ़सोस थींदो आहे त अहिड़ी कॉम्पिटिटिव दौर में जेका हींअर असां IT ऐं रोबोटिक दौर में रहूं था जंहिंमें रोबोट्स अची विया आहिनि तव्हांजे कराची में कल्ह रोबोट फिरे पियो जेको बम जी निशानदेही करे उनखे नाकारा करे सघे पियो मशीन हले पियो त अहिड़ी तरक़ीअ में असांखे एबिलिटी जी ज़रूरत आहे मेरिट जी ज़रूरत आहे कॉम्पिटेटिव हुजण जी ज़रूरत आहे मां इहो अर्ज़ु कंदुमि त जेके बि सानियावंद वालदेन उस्ताद ऐं शागिर्द नौजवान पाण आहिनि मुंहिंजे नंढड़े अर्ज़ खे कनि कयो त हींअर सिंध अलॻि न आहे असां कनेक्टेड आहियूं थ्रू आउट कनेक्टेड आहियूं असांजे खीसनि में हथनि में सॼी दुनिया आहे हिन ज़रिए हिते वेही तव्हां अमेरिका कैनेडा ॻाल्हाए सघो था मां दुनिया जी हर लाइब्रेरी खे खोले पढ़ां थो सिर्फ़ु इन करे त इहो मुंहिंजे हथनि में मौजूदु आहे त अहिड़े दौर में वेही एतिरो ईज़ी एक्सेस आहे असां जॾहिं स्टूडेंट हुआसीं त लाइब्रेरी वञिणो पवंदो ऐं लाइब्रेरी में उहो किताबु हुजे न हुजे वरी हुजे त उहो चैप्टर निकिरे न निकिरे हींअर अदा तव्हां गूगल में को नालो विझो को किताबु विझो तव्हांखे मिलंदो पोइ बि असां पढ़ण खां ऐं कॉम्पिटिशन में अचण खां तयारु न आहियूं मूंखे इन करे वधीक ख़बर आहे मां CSS ऐं PCS खे गुज़िरियल 21 बैचिस खां पढ़ायां पियो त मां ॾिसां पियो त सख़्तु महिनत करणु अदा बुरो न लॻे तव्हांखे महिरबानी करे हीअ ॻाल्हि कनि कयो सख़्तु महिनत ईमानदारी कहिड़े बि कम में असां आहियूं न को बि जॉब नंढो वॾो न थींदो आहे माण्हूअ जे निभाइण जो तरीक़ो नंढो वॾो थींदो आहे यानी मां अहिड़ा इदारा ॾिठा आहिनि जिन में पटे वारनि खे जिन में क्लार्क्स खे दुनिया जा वॾा साइंसदान जेके हुया उहे उन्हनि जूं नौकरियूं कहिड़ियूं हुयूं बिल्कुलु उदा उन्हनि जा कहिड़ा हुया हिकिड़ो कॉलर लाइन थी आहे कॉल वठी जी अदा केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो डॉक्टर GM मेमन ॻाल्हायां थो चंदू मोहम्मद खान जी डॉक्टर साहब साईं असां हिते लिखियलु सिंध जे माण्हुनि जी ख़ुशहाली ऐं तरक़ी खाते आहे मुंहिंजे ख़्याल में सिंध जे माण्हुनि जी तरक़ी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तइलीम ते आहे त हिते जेकॾहिं असां सरकारी स्कूल सिंध में ठहिया आहिनि त सरकारी स्कूलनि में पढ़े थो असांजे ग़रीब जो ॿारु
असां इहा तव्हांखे मुतालबो था कयूं सिंध टीवी जे तरफ़ां इहो प्रोग्राम हलाइण था चाहियूं त सिंध टीवी हिकिड़ो इशू उठारे जेके बि माण्हू सरकारी नौकरी कंदा उन्हनि जे लाज़िम हुजे पंहिंजा ॿार सरकारी इदारनि में पढ़ाए पोइ भले उहो डिप्टी कमिश्नर हुजे SP हुजे क्लार्क हुजे या मास्टर हुजे कहिड़ो बि सरकारी इदारो सां लाॻापियल हुजे जेसिताईं पंहिंजा ॿार सरकारी स्कूल में न पढ़ाईंदो तेसिताईं असांजी तइलीम न सुधरे जो त असांजे मास्तरनि जा ॿार पंहिंजा पढ़नि था प्राइवेट स्कूलनि में उहो मास्तर सरकारी स्कूल में वञी मेंपड़ियूं खाई पंहिंजा चांवर ॿार खाई लसियूं बि हले थो अचे तइलीम खे सुधारणो आहे त सिंध खे सुधारणो आहे त तइलीम खे सुधारियो तइलीम खे सुधारणो आहे त इहो फार्मूले ते अमल थिए इन लाइ सिंध टीवी पंहिंजो किरदारु अदा करे त ॾिसो सिंध कंहिंजी ख़ुशहाल थिए सिंध में कंहिंजी तरक़ी शइ जाॻे महिरबानी डॉक्टर साहब असीं गुज़िरियल केतिरनि ई प्रोग्रामनि में इहा ॻाल्हि चवंदा बि आया आहियूं ॻाल्हाईंदा बि आया आहियूं ॿुधाईंदा बि आया आहियूं त MPAs ऐं MNAs जेके आहिनि उहे पंहिंजा बचा सरकारी स्कूलनि में मोकिलनि ऐं पोइ विज़िट कंदा उन पंहिंजी औलाद लाइ अंदरि सड़ंदो न सिंध जे बचनि जे लाइ ग़रीबनि जे लाइ अंदरि नथो सड़े उन्हनि जो हा नथो सड़े पर पंहिंजा बचा लंडन अमरीका ॿाहिरनि मुल्कनि में मोकिलींदा ऐं हिते असांजी तालीम जी भींग कंदा मास्टर रिश्वत ते भर्ती कंदा पैसनि ते भर्ती कंदा जेके 13,000 केस आया अथव साईं पीर मज़हर जे दौर जा पीर मज़हर जा ॿार किथे आहिनि हिन वक़्तु किथे पिया पढ़नि उहे पर लोड़ींदा त उहे दादू में ग़रीब पोरिया त हारी रखे वारे जा केबिन वारे जा ॿार जिन जे लाइ स्कूल भींग बड़बांग लॻी पई आहे अदा डॉक्टर जेका पहिरीं ॻाल्हि चई न उन ते फोकस कजे ज़ोर ॾिजे जेकॾहिं सिंध बचाइणी आहे त तालीम बचायो छो त जेका तरक़ीअ जो सबबु आहे जेका तरक़ी जी शार आहे उहा तालीम आहे असां चाहींदासीं त तालीम ते एक्सटेंसिव हिकिड़ी एक्सप्रेसिव प्रोग्राम्स बि थियनि त मां पंहिंजे केतिरनि प्रोग्रामनि में इहा ॻाल्हि रखी आहे त सिंध जे तालीम ते लेक्चर्स न ॾियो असांखे लिप सर्विस न ॿुधायो असां सभु ॼाणूं था असांखे रुॻो इहो ॿुधायो त केतिरनि MNAs MPAs वज़ीरनि जा ॿार सरकारी स्कूल में पढ़नि था फिगर्स ॾियो जेकॾहिं तव्हांजा ॿार उते पढ़नि था त असां मञूं था त तालीम तव्हां सुधारी आहे हिकु बि न जवाबु इहो आहे हिकु बि न MPA उनजे चमचे ऐं वाठे जो पुट बि सरकारी स्कूल में नथो पढ़े उहे शहरनि जे स्कूलनि में था पढ़नि दुकानदार बि पंहिंजा ॿार मोकिलण खां तयारु न आहे छो मोकिले जॾहिं त तालीम जो हशर नशर करे छॾियो अथऊं सरकारी स्कूलनि में तालीम सरे खां कान्हे का उहो छो मोकिले मां जॾहिं 8वीं जमात में पढ़ंदो हुउमि शहदादकोट जहिड़े नंढड़े शहर में मुख़्तियारकार जूं धीअर बि मूंसां गॾु पढ़ंदियूं जॾहिं त बॉइज़ स्कूल हो तॾहिं गर्ल्स स्कूल न हो त स्टैंडर्ड त हुयो न तालीम त हुई न तॾहिं प्राइवेट स्कूलनि वारो धंधो बि न हुयो हे धंधो हिकिड़ो बिज़नेस थी वियो प्राइवेट स्कूल ॿुधो ई न होसीं इवन असां वटि ट्यूशन वठण बि जीअं रिश्वतखोर हूंदो आहे न लिकंदो आहे ट्यूशन वठण वारो जेको ख़ानगी ट्यूशन वठंदो उहो डफर हूंदो हुओ लिकंदो हुओ त मां ट्यूशन वठंदो आहियां ऐं हाणे मयार इहो थी वियो आहे पुछंदा साईं तव्हांजा ॿार कोचिंग किथे कंदा आहिनि मुंहिंजा ॿार कोचिंग न कंदा साईं पोइ तव्हांजा ॿार पास कीअं थींदा माना तसवर ई न आहे तालीम जो तसवर इहो आहे त प्राइवेट ट्यूशन बि कयो कोचिंग सेंटर बि वञो पोइ बाक़ी स्कूल ऐं कॉलेज जी ज़रूरत कहिड़ी आहे यानी ॿार स्कूल ऐं कॉलेज मां एतिरो सिखी अचे त सवाइ होमवर्क जेको हू पाण ख़ुदि करे ॿिए कंहिं कोचिंग जी ज़रूरत न हुजे सॼी ज़िंदगी पाण ईअं पढ़ियाई साईं वॾी वॾी महिरबानी इशारो थी वियो टाइम पूरो थी वियो आहे नाज़रीन असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे पर हिननि जो बि वक़्तु यकीनन हिकु ॾींहुं पूरो थींदो जिन सिंध जी भींग कई आहे जिन सिंध खे हिन हाल ते पहुचायो आहे दुनिया अॻिते वधी रही आहे दुनिया तरक़ी करे रही आहे ऐं असां में इहा जेका बीमारी जेका पैसे जी पूॼा ऐं पैसो गॾु करण वारी जेका बीमारी असांजे माण्हुनि में विधी वई आहे मथां खां वठी हेठि ताईं ज़रूरु उन बीमारी जो बि इलाजु थियण वारो आहे जराह ज़रूरु ईंदा इन्हनि बीमारियुनि ऐं इन्हनि नासूरनि जा इलाज थींदा इन्हनि जूं पाड़ूं पटिबियूं ऐं जेसि ताईं पाड़ न पटिबी तेसि ताईं असांजा प्रोग्राम जारी हूंदा पर हिन वक़्तु प्रोग्राम पुॼाणी ते पहुतो आहे ॾिना इजाज़त अला भाई।